एक सिंध जवा, एक सकाफत जवा, नारो सदा जिए सिंध जवा, जिए सिंध जवा। नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में खबर ॾींदा हलूं त खिपरो में अवामी न्यूज़ जे ॾिनल क़ौमी काज खे समूरी सिंध में भरपूर मोट मिली रही है। इन हवाले सां अवामी न्यूज़ जे ॾिनल सॾ ते अल हुरमत पब्लिक स्कूल खिपरो पारां प्रिंसिपल फज़ल रहमान कुंभर ऐं स्कूल जे उस्तादनि पारां खाणी रोड खां खिपरो वाह ताईं सकाफ़ती रैली कढी वई है। इन मौके ते स्कूल जे ॿारनि सकाफ़ती वेस, अजरक ऐं टोपियूं पाए रैली में शिरकत कई है। इन मौके ते स्कूल जे ॿारनि सकाफ़ती गीतनि ते रक़्स कयो है ऐं सिंध अमड़ सां मोहब्बत जो इज़हार कयो है त असीं धरती जा धणी आहियूं, सिंध असांजी माउ आहे जंहिंजी असांखे हिफ़ाज़त करणी है। इहो ॾिहाड़ो असां सभिनी खे ईद जीअं मल्हाइणु खपे। इन मौके ते स्कूल जे उस्तादनि शागिर्दनि जो चवणु आहे त असीं अवामी न्यूज़ जे ॾिनल क़ौमी काज जी भरपूर आजियां कयूं था ऐं 5 डिसंबर सकाफ़ती ॾिहाड़ो अवामी न्यूज़ सां गॾु मल्हाईंदासीं। अल हुरमत पब्लिक स्कूल तरफ़ां इहो सकाफ़ती काफ़िलो जेका आहे स्कूल खां वठी खिपरो मोड़ ताईं जेको आहे आयो आहे ऐं हिन में ॿारनि तव्हां सभु टेबलो बि पेश कयो। हुन खां पोइ जेको ॿारनि कुझु पंहिंजा ख़्यालात जो इज़हार बि कया। इंशाअल्लाह ताला अल हुरमत पब्लिक स्कूल या जेको आहे हिकिड़ो नओं इदारो आहे सपोर्टेड बाय सेफ जे। इंशाअल्लाह ताला अॻिते बि इहो इदारो जेको आहे इहो सकाफ़त जो ॾींहुं मल्हाईंदो रहंदो। ख़बर आहे त सिंध जी सकाफ़त तमामु क़दीम सकाफ़त आहे। दुनिया में क़दीम सकाफ़त सिंध जी आहे। मोहन जे दड़े जे खोटाई जे दौरान क़दीम निकिता आहे त असां सिंधी जेको आहे उन सिंध जी सकाफ़त खे मल्हाए रहिया आहियूं, ॾियारे खे मल्हाए रहिया आहियूं। जेको अल हुरमत पब्लिक स्कूल जे तरफ़ खां असीं जेको वठी आया आहियूं रैली स्कूल खां वठी खिपरो मोड़ ताईं ऐं इंशाअल्लाह ताला असीं हर साल जेको आहे स्कूल जे तरफ़ खां इहो सकाफ़त जो ॾियारो मल्हाईंदा रहंदासीं। ऐं असांजे स्कूल जे पाड़े में खोली आहे माशाअल्लाह वॾी स्कूल आहे। असांजा शागिर्द आहिनि भला आहिनि ऐं असां ई सिंध सकाफ़त मल्हाईंदा आहियूं, हर साल मल्हाईंदा आहियूं। असांजा हुरमत पब्लिक स्कूल तरफ़ां जेको सकाफ़ती ॾियारे ते गॾिजा आहियूं, जो मक़सदु दुनिया खे मैसेज पहुचाइणु आहे। इहो मैसेज जेको आहे असांजी सखावत, असांजी तहज़ीब ऐं असांजी ॿोली 1000 साल पुराणी आहे। असीं अल हुरमत पब्लिक स्कूल जा शागिर्द असीं आया आहियूं त पंहिंजी सिंध तहज़ीब जी टेबलो करणु। हर साल इहो टेबलो मल्हाईंदासीं, हयात वेंदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।